खबर शामिल कयूं पिया झोडो खां। पीपीएशाह सिंध ज़िले मीरपुर खास बि डिग्रीअ पारां बुनियादी सिहत मर्कज़ प्लस टंडो कोलाची में टीबीअ जी चकास ऐं तशख़ीस जी हिक रोज़ा मुफ़्त कैंप लगाई वई। कैंप जो इब्तिदा ॻोठ टंडो कोलाची में कयो, जंहिंमें सीने जे बीमारियुनि जे माहिर डॉक्टर मरीज़नि जी चकास कई ऐं स्पोर्टम सैंपल वठी लेबोरेटरी में चकास जो अमल शुरू कयो वियो। उन मौके ते बुनियादी सिहत मर्कज़ प्लस टंडो कोलाची जे इंचार्ज मेडिकल ऑफिसर डॉक्टर मोहम्मद ताहिर खान, लेडी डॉक्टर आमना इदरीस ऐं पीपीएशाह ज़िला मीरपुर खास बी डिग्री ऑफिस जे फोकल पर्सन शकील शशड़ो जी सरबराही में टीबी अवेयरनेस वॉक पिणु कई वई, जंहिंमें डॉक्टर मोहम्मद ताहिर खान, लेडी डॉक्टर आमना इदरीस, पीपीएशाह फोकल पर्सन शकील शशड़ो, ॻोठाणनि इलाइक़े जे ॿियनि मुअज़्ज़िज़िन शिरकत कई। पीपीएशाह फोकल पर्सन शकील शशड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु असां सिंध टीबी कंट्रोल प्रोग्राम गवर्नमेंट ऑफ सिंध जे तावन सां बुनियादी सिहत मर्कज़ टंडो कोलाची में ही टीबीअ जी कैंप क़ाइमु कई आहे। पीपीएशाह सिंध टीबीअ जे इलाज जे लाइ बाक़ाइदा मुकमल कोशिशूं वठे पई। पीपीएशाह सिंध जो उहो अज़म आहे त सॼी सिंध में टीबीअ जे इलाज बाबति अवाम में आगाहीअ लाइ मुख़्तलिफ़ सेंटरनि ते कैंपियूं लॻायूं पियूं वञनि त जीअं टीबीअ जी तशख़ीस थी सघे। टीबी हिकु मूज़ी मर्ज़ ऐं विचड़ंदड़ बीमारी आहे, हुन खां बचाव करे हिकु सेहतमंद ज़िंदगी गुज़ारे सघिजे थी। रिपोर्ट करण अब्दुल गफूर, कोलाची, बे न्यूज़, झोडो।